जीअं जीअं 4 डिसंबर जो सकाफ़ती ॾियारो वेझो अची रहियो आहे तीअं तीअं सिंध जा शहर तोड़े ॻोठ सकाफ़ती ईद जी तयारियुनि में मसरूफ़ थी रहिया आहिनि। इन साल सिंध टीवी नेटवर्क पारां सकाफ़ती ॾियारे खे तालीम जे वाधारे तौरु मल्हाइण वारे ऐलान जी सिंधवासी भरपूर मोट ॾेई रहिया आहिनि। तालीमी कॉन्फ्रेंसूं थी रहियूं आहिनि, स्कूलनि में शागिर्दनि में इन मौज़ूअ ते तक़रीरी मुक़ाबला थी रहिया आहिनि, सकाफ़ती तक़रीबूं थी रहियूं आहिनि। इन हवाले सां वरी सिंध जा सुघड़ शाइर ऐं फ़नकार बि कंहिंखां पोइते न आहिनि रहिया। उहे बि पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ में सकाफ़त खे भेटा ॾेई रहिया आहिनि। नौशरो फिरोज़ जी दिलवारी जाइ ते क़ाइमु क़दीमी शहर भिरिया में जुणेजा हाउस ते सिंध टीवी नेटवर्क पारां सुघड़नि जी मच कचहरी, राग रंग जी महफ़िल ऐं सकाफ़ती मुशाइरो करायो वियो, जंहिं में वॾे अंग में शाइरनि, सुघड़नि, फ़नकारनि ऐं ॿियनि माण्हुनि शिरकत कई। हिन मच कचहरीअ जी कार्रवाई सिंध टीवी जे ज़िलई रिपोर्टर राणा शेर मोहम्मद हलाई। मच कचहरीअ जी शुरूआत तलावत कलाम पाक सां कई वई ऐं सिंध जी तालीम जी बहितरी ऐं वाधारे लाइ दुआ पिणु कई वई। सुघड़ ॿोलीअ जा अमीन ऐं मुहाफ़िज़ आहिनि। उहे जीजल जी मिठड़ी सिंधी ॿोलीअ खे साॻे ई अंदाज़ में नई नसुल ताईं पहुचाइण में भरपूर किरदारु अदा करे रहिया आहिनि। सुघड़ जी तंज़ीम जे ज़िलई सदर ऐं सिंध जे नाले वारे सुघड़ मोहम्मद हसन हकड़ो सुघड़ाइप जो फ़न पेश कयो। 4 इलाही किताबनि में साॻी मार उमर बादशाह सां ॻाल्हाए पई त ज़ंबूर जूं ॿुधी आयतूं दाऊद ते तर्जुमो कंहिं तोखे ॿुधायो, अदा तौरे तक ॿुधई बांभण जो कंहिं निकाह पढ़ायो, ईसा वीदो इंजील में पोइते दम बि मोटायो, फुरकान फरमायो, पुछी ॾिसो हदीसुनि में हिकिड़ो चयो ज़ंबूर जूं ॿुधी आयतूं दाऊद ते, ईअं न ज़ैब हूर जो ॿुधी आयतूं दाऊद ते उद ते कोन आहे, तर्जुमो कंहिं तोखे ॿुधायो, तर जे मोए कंहिं तोखे ॿुधायो त असांजे थर में अहिड़ी हसीन औरत रही अदा तौरे तक ॿुधई बांभण जो कंहिं निकाह पढ़ायो, अदा तोरी त्याग ॿुधी त भाउ भेण जो बि पाण में कंहिं निकाह पढ़ायो, ईसा वीदो इंजील में पोइते दम बि मोटायो, ईअं साह वीदो इन जेल में तंहिंजे करे पोइते दम में मोटायो, फुरकान फरमायो, पुछी ॾिसो हदीसुनि में हिकिड़ो चए, फ़र्क़ु इन पर में आयो, पुछी ॾिसो हिन देश में बि हिकिड़ो चए, पंहिंजे देश वारा ॿिया राय कोन्हे, भाउ भेण जो पाण में निकाह थी। साहिती परगणे जे झूने सुघड़ नूरदीन पठान पंहिंजी सिंधी ॿोलीअ बाबति चयो त सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे पेश कयो त माण्हुनि खे ताड़ियूं वॼाए भरपूर मोट ॾिनी। मुंहिंजी ॿोली सिंधी कटे कोन सघंदे मटे कोन सघंदे, छो जेके मखदूम बिलावल आयशा भिटाई कलंदर जा नगरी कदो मुल्क मिठाई दराज़न में सचल किलो क़ाइम आहे, पढ़ी त तंहिंखे पाड़ा पटे कोन सघंदे, सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे मटे कोन सघंदे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे जो असांखे पंहिंजो थो मारे, पंहिंजो थो मारे असांखे। तॾहिं चयोमांसि त थियो आहे भींग भाड़ी, साईं कुतो ख़राबु थियो आहे तॾहिं चोर सुठो थी करे, थियो आहे भींग भाड़ी करी थो पियो चोरी, ॾिसां केसी हलंदी इहा सीना डोरी, मुंहिंजी क़ौम कोयल बुलबुल या भोरी, तूं आहीं बाज़ बुछड़ो झटे कोन सघंदे, सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे मटे कोन सघंदे। इन मच कचहरीअ में सुघड़नि ॾोर बेत ऐं गुजारतूं पेश कयूं ऐं आयल माण्हुनि खे तमामु घणो महज़ूज़ करायो। झूने सुघड़ नूरदीन पठान गुजारत पेश कई त उस्ताद मोहम्मद बख्श सहतो संदसि गुजारत भञी छॾी त आयल महफ़िल में माण्हू वाह वाह करे वेठा। अता उमर तो जरजी मुंह रात जीत पोख जी कर त आवणार नाले थिया बच डंडोरी बचे चोरी कजां, हां कर कजां, बच लाह चाड़ कजां, बच या वाकरी अड कजां, वरी चो अड कजां, सुई सुई कजां, बचे बचे सुई कजां, शाख कजां, शाख कजां, हां अड कजां, वेकरी कजां, चाड़ी कजां, लाही कजां, डंडोरी मरे मरे मरी वई। जॾहिं अतमान आंदो मारीअ मथां उमर ऐं भेण करे पंहिंजी जेका लोई पातल आहे उहा मारी जे मथां रखियईं त हाणे मारी जो ॻाल्हाइण आहे उमर सां। जर जी आहे उस्ताद लाथ जाता पातो जीत आहे को पोख जी आहे साण नार जो नालो आहे सरही। हाणे उमर सां मारी पे चवे दादा उमर तो लाथी मुंह पाती को मुंह साण कर
ताऊं ते सरई थिया वाह बड़े दिलबर वाह वाह दा वाह बड़े फकीर वाह साहित्य जे नौजवान सुरीले फनकार नवाब अली नवाब जॾहिं तुंहिंजी सिंध मुंहिंजी सिंध यार वा ॻायो त नौजवान झुमरियूं हणण ते मजबूर थी पिया ऐं स्टेज साम्हूं अची झूमण लॻा ओ तुझी सिंध मुझी सिंध यार आया ओ तुझी सिंध मुझी सिंध यार आया है लखन माण्हुन जो प्यार है टोपी अची सिंध का मारू सिंध का सिंध का तुझी सिंध मुझी सिंध यार आया ओ तुझी सिंध मुझी सिंध यार आया है लखन माण्हुन जो कंडियारो जे नौजवान सुघड़ ग़ुलाम हैदर सियाल सिंध जी मौजूदा सूरतहाल ते भिटाई सरकार खे मुखातिब थींदे चयो त ए लतीफ़ लजपाल ॾिसी वञ हिन सिंधड़ी जो हाल ए लतीफ़ लजपाल ॾिसी वञ हिन सिंधड़ी जो हाल ए भिटाई तुझे भूई में खून रेज़ी थी वई आहे अॻवान फुरन धाड़नि में तेज़ी थी वई आहे अॼु क़त्ल थी वियो ₹1 दे लाल ए लतीफ़ लजपाल ॾिसी वञ सिंधड़ी जो हाल ॾिसी वञ हिन जीजल जो हाल लाड़ काछो उत्तर सारो ॾिस तूं अची असांजो शहर कंडियारो बि ॾिस तूं लाड़ काछो उत्तर सारो ॾिस तूं अची असांजो शहर कंडियारो बि ॾिस तूं ओ साईं ओ सैयद गरी थी वई थई ॻाल्हि ए लतीफ़ लजपाल ॾिसी वञ हिन सिंधड़ी जो हाल ॾिसी वञ हिन जीजल जो हाल साहित्य जे शाइरनि जबार मला उस्ताद अरबाब मला अमानत अली विस्तड़ो ऐं इरशाद अब्बासी बि सकाफ़ती शाइरी पेश कई त माण्हुनि खेनि भरपूर दाद ॾिनी तइलीम में इज़ाफ़ो सकाफ़त साण ईंदो ईअं दर्सगाहनि खे न ताला लॻायो सकाफ़त जीआरियो तइलीम वधायो सॼी सिंध जरकी जबार पई अॼु बि ॾिहाड़ो सकाफ़त मुर्की मल्हायो सकाफ़त जीआरियो तइलीम वधायो हिते अमुन जी ॿोली ॾींदी आहे माउ जो लोली हिते अमुन जी ॿोली ॾींदी आहे माउ जो लोली सुती सिक जी सुठी सुहिणी मुंहिंजी वाखाण जी धरती जिए हज़ार जवानियूं सिंध में राण जी धरती मिटी सा माव मिसल आ सुरहान जी धरती ॾही तालीम जी तरक़ी वधायूं देश जी रौनक ॾही तालीम जी तरक़ी वधायूं देश जी रौनक रहे आबाद नसरुल्ला भरियल पहिराण जी धरती जिए हज़ार जवानियूं सिंध में राण जी धरती मिटी सा माव मिसल आ सुरहान जी धरती हाणे त सभ खां मथां ई पाण खे सिंधड़ी खपे टोपी पटको तोड़े अजरक जी पई फुलड़ी खपे कोट ॾेजीअ जो किलो मेसार जण आहे लॻो जीअं उहो महफ़ूज़ थिए तदबीर थी अहिड़ी खपे पंहिंजी हर हिक चीज़ खे जाचण संभालण फर्ज़ आहे तंहिं करे अॼु बाज़ वारी अख अदा ककड़ी खपे 70 तामन जी ख़वाहिश कीन अरबाब खे आ पेट जो दोज़ख भरण लाइ बस रुगी रगड़ी खपे सकाफ़त सिंध जी टोपी ऐं पटको लाजवाब आहे सॼी धरतीअ मथां सिंधी गुलनि में ॼण गुलाब आहे सवे नादिर हलाकू ऐं चंगेज़नि जूं रहियूं काहूं सवे नादिर हलाकू ऐं चंगेज़नि जूं रहियूं काहूं मगर हिन सिंध धरतीअ जो रहियो साॻियो शबाब आहे सॼी धरतीअ मथां सिंधी गुलनि में ॼण गुलाब आहे ॿिया देश हिन सितारा सिंध महताब आहे धरती नवाब आहे सकाफ़त असांजी जग में हींअर कामयाब आहे धरती नवाब आहे सिंध टीवीअ जे मशहूर मज़ाहिया फनकार शुएब राजपर मुख़्तलिफ़ फनकारनि मुमताज़ लाशारी निगत नाज़ दिलशेर चिमणो उर्स चांडियो ऐं ॿियनि जी पेरोडी पेश कई त आयल माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं विखरी वयूं ऐं हिन मज़ाहिया फनकार माण्हुनि खे खिलाए खिलाए खीरो करे छॾियो यार पाडो कुहरो पे कुवा बदन भी तारी तारी के मेहरबानी
रोज़ तव्हां वॻा पाईंदमि इन आशिक खे पिनाईंदमि रोज़ तव्हां वॻा पाईंदमि इन आशिक खे पिनाईंदमि मालूम त हलकराए घर जा टोपण ख़बराए मालूम त हलकराए घर जा टोपण ख़बराए रली कुल्हे ते खणाईंदमि वो तुझो बाबो पहुंचे मुझो भजन सजा तेरी कंडली मां वाटल खडली मां तेरी कंडली मां वाटल खडली मां अरे मुझे निकल सजा तुझो बाबो पहुंचे मुझो भजन सजा मुझो तुझे पहुंचे मुझो भजन सजा अब मैं मुखे के धक लगा एक साल ताई मसम ससुका मालनी घरनी मां बंद घरनी मां मालनी घरनी मां मुझे किसका तो जुदा को पहुंचे मुझे भजन सजा और तो पीछे पहुंचे मुझे भजन सजा सुगड़न उस्ताद मोहम्मद बख्श सहतो ऐं सुगड़ गुलाम हैदर सोलंगी बोड़ ऐं लस्सीअ जी झेड़े खे सुरन में बयान कयो त कचहरीअ में मौजूद माण्हू ख़ुशि थी विया। इन खां अॻु उस्ताद मोहम्मद बख्श सहतो स्टेज ते आयो त सलाम चई सुगड़ाइप जो फन पेश कयो। सिक वारनि हिन सहते खे कई कचहरीअ लाइ काल मूं लबैक कई तिन लफ़्ज़नि ते ॿुधी गहणनि जी हीअ ॻाल्हि हिन महफ़िल में मोहम्मद बख्श चए ठिस हाज़िर पंहिंजे हाल मोहब्बत वारनि खे मास्तर चए कंदो मालिक माला माल इनायत फरमाए आशिकनि मथां अली नबीअ जी आल जेके मजलिसूं कराइनि मोहब्बत सां हुब वारा हर साल तिन जूं भिंडियूं बसर दाल बे अखियुनि ते उस्ताद चवे खणी अवल नालो अल्लाह जो कलम खणी कलमूं पढ़ी रहबर रसूलुल्लाह जो तर्जुमो तरनम में कयो कामिल कलामुल्लाह जो तन तस्बी मन मणियूं आविर्द वलीउल्लाह जो 5 12 14 सबई हिन बाब बैतुल्लाह जो विसली वनी जे वाट खां त पढ़ रिसालो शाह जो अग में अची उस्ताद कर दीदार तू दरगाह जो 14 चांद्राण थे मेलो सफर माह जो कल्याण रखजे कल्ब में विरद आहे वाह जो। बिरासिटीअ जे मक़ामी फनकार शमीर सोलंगी सिंधी माण्हू पधरा लखन में कलाम पेश कयो त नौजवान उथी झुमरियूं हणण लॻा। बिरासिटीअ जे वार्ड नंबर 1 में सिंध टीवी नेटवर्क पारां जारी रहंदड़ ही मच कचहरी राग रंग जी महफ़िल ऐं सकाफ़ती मुशाइरो थधिड़ी राति में देर ताईं मच जी बाहि जी तपिश ते जारी रहियो ऐं शरीक माण्हू पंहिंजनि पंहिंजनि चेहरनि ते मुर्कू खणी घरनि ॾांहुं रवाना थिया।